हाज़रीन जमात अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। अदा साईं असां ही सुगढ़ कचहरी हिंदाल लोहड़ी जी ओताक में को थर मिठी राजस्थान जे तरफां पेश करे रहिया आहियूं। अॼु असांजा मेहमान आले रसूल जनाबे सैयद मीर मोहम्मद शाह ऐं ॿिया बि जेके सुगढ़ हिन कचहरी में मौजूदु आहिनि उन्हनि जा ई नाला आहिनि। साबिर राजड़ पिया आहे ऐं अब्दुर रहमान समूह असां सां गॾु आहे। मोहम्मद इब्राहिम दर्स आहे ऐं सूमार समूह आहे। वयल समूह आहे। उमर दर्स ऐं अहमद ऐं पीर बख्श असां सां गॾु। मियल नोड़ी अकबर नोड़ी। अदा साईं सभ खां पहिरियां असांजो इहो दस्तूर हूंदो आहे त हर कचहरी जी शुरूआत में शाह अब्दुल लतीफ़ खां शुरू कंदा आहियूं। साईं हिन बैत में साईं मीर मोहम्मद शाह साहब थर वारनि खे दुआ कई आहे। शाह साहब फरमाए पियो, खारा खबड़ ॾेह में ॿिया वरी मंझि वथाण, साथियुनि खे सैयद चवे भरियो ॾीन भाण, उमर इहो उमाण साबित रखज सूमरा। शाह अब्दुल लतीफ़ सारे थर खे मलाहियो आहे। वरी शाह साहब फरमाए पियो त पट न पहिरियां सूमरा जाकी तां जियां। मारवी हिन थर खे ॾाढो मल्हायो आहे। शाह साहब सुर मारवी फरमाए पियो, पट न पहिरियां सूमरा जाकी तां जियां, आऊं कीअं लोई लाहियां कारण ॿिन ॾींहां, जासी थी जियां कांध न कंदसि को ॿियो। अल्लाह जे हबीब जे शान में आहे, मुर्शिद जे बि शान में जेको मुंहिंजो महबूब आहे उहो ई रहंदो। ऐं घराघर कोन मटाईंदुसि। अदा साईं हाणे जेके सुगड़ हिते वेठा आहिनि, सभ खां पहिरियां मोहम्मद इब्राहिम दर्स के चऊं पिया त को गुजारत मैदान में अचण ॾे। चते काठी वञे में उमर सूमरा, कपिड़ो न रही को मूंखे आणे तो गाहके में उमर सूमरा। हेलो रामन हाल न्याणे छो रामन कौन भाई गाला बाबा गाला हो बेशक सुगड़न बाजा को बेरा बा सुमारे सब आई नहीं हलो पर दे चवे थी काठी वञे में उमर सूमरा, कपिड़ो न रही को मूंखे आणे तो गाहके में उमर सूमरा। पहाड़ वञे जड़ वञे सिर बस वञे मरी हुई पहाड़ पे। काठी वञे में उमर सूमरा, कपिड़ो न रही को मूंखे आणे तो गाहके में उमर सूमरा। काठी जी पहाड़ कपिड़े जो पुठियो, काठी वञे में उमर सूमरा, कपिड़ो कयो मूंखे आणे तो गाह जी चट। गाह काठी वञे में उमर सूमरा, कपिड़ो न रही को मूंखे आणे तो गाहके में उमर सूमरा। पहाड़ वञे में उमर सूमरा, पुठिया न रही को मूंखे आणे तो काहिल के में उमर सूमरा। वाह इब्राहिम वाह दर्श वाह बाबा दर्श बिल्कुल सुगड़ है। चती तो मुझे जाम पुनो सा और कपड़ जो हो, मुझे जाम पुनो सा तड़ धण जो हो, मुझे जाम पुनो सा सुट्र माल जो हो, मुझे जाम पुनो सा हिंदू पोख जो हो, मुझे जाम पुनो सा जो को लिखे जो होड़े, मुझे जाम पुनो सा जो को लिखे जो हो। सुमार गोल सुमार मारे दे। चती तो मुझे जाम पुनो सा और कपड़ जो हो, मुझे जाम पुनो सा तड़ धण जो हो, मुझे जाम पुनो सा हिंदू पोख जो हो, मुझे जाम पुनो सा जो को लिखे जो होड़े, मुझे जाम पुनो सा जो को लिखे जो हो। लिखे अंग बस अंगते मरी गई। मुझे जाम पुनो सा और कपड़ जो हो, मुझे जाम पुनो सा तड़ धण जो हो, मुझे जाम पुनो सा सुट्र माल जो हो, मुझे जाम पुनो सा हिंदू पोख जो हो, मुझे जाम पुनो सा जो को लिखे जो होड़े, मुझे जाम पुनो सा जो को लिखे जो। औरत निमाणी तड़ जो, औरत निमाणी तड़ जो वंग माल जो तोड़ो सुट्रो जो तंग, हिंदू साधु पोख संग लिखे जो अंग। जो मुझे जाम पुनो सा और कपड़ जो हो, मुझे जाम पुनो सा तड़ धण जो हो, मुझे जाम पुनो सा सुट्र माल जो हो, मुझे जाम पुनो सा हिंदू पोख जो हो, मुझे जाम पुनो सा जो को लिखे जो होड़े, मुझे जाम पुनो सा जो को लिखे जो। जती मुझे जाम पुनो के निमाणी जो नंग हो, मुझे जाम पुनो के वारे विजण वंग हो, मुझे जाम पुनो सा तोड़े छिकण तंग हो, मुझे जाम पुनो सा साधु चढ़ियो संग हो, मुझे जाम पुनो सा जो को लिखे जो अंग होड़े, मुझे जाम पुनो सा जो को लिखे जो अंग हो। सारा मान गुजार आया डेर डुकी जा रखी कपड़ो मन मुंचो गह जी लो जी तान वेन ना दो हक मन बारो चोनियो रांत जीतन बारो चोनियो रांत जीतन। वाह दा वाह समा वाह रांत जी बोलियो, राम जी फेरी चक्कर रांत जी घुमरी अंदरी घुमरी झपट रात जी झपट
रांझी चोरी चोरी रांझी झटी झटी रांझी ये आया डेर दुखी जा रखी कपड़ो मन मूचो गहजी लो जी तान वेना दू हक मन बार चनो रांझी तन बार चनो रांझी रांझी तन आया डेर दुखी जा रखी खोटी मन मूचो टिकी रो पल्या तान वेन अदू हक मन बार चनो झटे तन बार तन झटे वाह 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 साईं वाह